आखे सकीना बचड़ा मुखा बाद जिथे वणे समझा के सजण की तकलीफ़ न ॾिजां। तकलीफ़ जो नालो जो आयो न असादारो जॾहिं बि पंहिंजे मज़लूम बाबा जे सांग जे क़रीब वञे हा न चवे हा बाबा मूंखे उञ लॻी आहे, न चवे हा बाबा मूंखे बुख लॻी आहे। सैयदा सकीना सलामुल्लाह अलैहा रसन वारा हथ ॾेखारे चया बाबा जेका पार त कई ते पुछ सजाद खा बाबा कंहिं सजण खे तकलीफ़ न ॾिनी आहे। बाबा जिथे चवंदा आहिनि सकीना उते सुम्ही पवंदी। बाबा मां कंहिं सजण खे तकलीफ़ न ॾिनी आहे। आज़ादाराने मज़लूम करबला हिन बतूल साइण जी उमिरि नंढड़ी आहे, दुख घणा। त साइण सकीना सलामुल्लाह अलैहा रिवायतुनि जा जुमिला आहिनि जॾहिं बि साइण सकीना रोए हा न ज़ालिम ज़ुल्म कनि हा सजाद चए हा कुठो त हुनजो बाबो थियो हुनखे रोअण त ॾियो न। आज़ादाराने मज़लूम करबला सैयद ज़ादन खे उहो ज़िंदान मिलियो जंहिं ज़िंदान में छत न हुई। इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम पुछा जो करे सकीना भेण सब बीबियूं भित जो ओलो करे विया, सकीना तू भित जो ओलो करे छो न थी वे। अदादाराने मज़लूम करबला भित जे ओले जो नालो आयो न बीबी रोई करे चेदी हो सजाद बा किरमा लख थियनी बा सजाद मां भित जो ओलो कया त कीअं कया बाबा जे कातिल ताज़ियाना जो हया सजाद मुझी कंड जख्मी आदादाराने मज़लूम करबला साइण जी उम्र नंढड़ी दुख घणा। जॾहिं बि रोए हा त मज़लूम बाबा खे रोए आज़ादारो, जॾहिं बि रोए हा ही ज़ालिम ज़ुल्म करन हा साइण सकीना ते आज़ादारो। कॾहिं सफ़र में ईअं ॿधन हा उठ ते जो जे सामान ॿधबो आहे जे ज़ालिम मारन हा साइण सकीना सलामुल्लाह अलैहा के त कोई छॾाइण वारो न हूंदो। आज़ादारो अब्दुल्ला शामी जेको लिखे थो उन अब्दुल्ला शामी जो त मां ॾिठो त हुसैन जी धीअ जॾहिं शाम ग़रीबा में भॼंदी पई वते हिन शिमर ख़ुदा लानत करे सभु चयो हिन शिमर छा कयो ताज़ियानो खणी हुसैन जी धीअ खे ड्रोड़ाइण लॻो आहे न। अब्दुल्ला शामी जो त मां ॾिठो त हीअ नंढड़ी कैदड़ मुंहिंजे पोयां लिकी पई ऐं रोई करे चए थी त मामा मूंखे बचा ही वॾो ज़ालिम आहे। मां चयो अल्लाह ॼाणे सैयद खे एॾा ग़रीब थी विया आहिनि जो कातिलनि खे मामा पियो छॾनि। रोई करे चए थो मां त तव्हांजो कातिल आहियां। आज़ादारो बीबी पुछा थी करे ऐं शेख इहो ॿुधा त हितां नजफ़ वारो पासो काथे आहे। बीबी पुछा थो करे त बीबी नजफ़ छा कंदी आहे। रोई करे चए थी मां पंहिंजे ॾाॾे अली खे दुआ ॾींदो ओ ॾाॾा ॾिस तुंहिंजी उम्मत मां सकीना सां छा हालत कई ओ ॾाॾा मुंहिंजो हुसैन खुशी वियो अजरकुमुल्लाह। किस्मत आहे न साइण सकीना जी जॾहिं बि मज़लूम बाबे जे लाइ रोए हा न अदादाराने मज़लूम करबला बाबा बाबा करे हा सजाद इमाम चए थो ओ ज़ालिमो हिकिड़ो वारी भेण खे बाबा मिलायो। बाबा जे मिलाइण जो नालो आयो न आज़ादारो। मां जेका रिवायत पढ़ी आहे मक़तल जा जुमिला आहिनि जॾहिं रिवायत इहा आहे त जॾहिं हुन ज़ालिम सैयद सजाद अलैहिस्सलातु वस्सलाम खे जॾहिं ॾिठो न ऐं ज़ुल्म कयो सजाद इमाम वटि इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम जन चवनि था जे ताज़ियाना हयां त भले हणो लेकिन हाणे त मज़लूम जो सिर ॾियो। भेण सकीना खे बाबा जी वॾी सिक लॻी आज़ादारो। हुन ज़ालिम छा कयो आहे साइण सकीना सलामुल्लाह अलैहा जी मोहब्बत हुई मज़लूम बाबा सां न। हिन ज़ालिम छा कयो इमाम सज्जाद अलैहिस्सलाम जॾहिं बाबा जो सिर वठण वियो न इमाम सज्जाद ज़ालिम खां परे हो। आज़ादाराने मज़लूम करबला साइण सकीना सलामुल्लाह अलैहा बि ड्रोड़ंदी वई। हिन ज़ालिम अहिड़ी गुस्ताखी कई हीअं सिर खे खणी हीअं मज़लूम करबला जे सिर खे उछलई। इमाम सज्जाद धामन झले चए त ज़ालिम ईअं न उछलिया बाबा जे सिर खे। अम्मा ज़हरा चकियूं पी पालियो। आज़ादाराने मज़लूम करबला जॾहिं बीबी सकीना खे मज़लूम जो सिर मिलियो आज़ादारो रोई करे चए थी सजाद भाउ मां बाबा सां कुझु मिनथूं कंदुमि कुझु बाबा सां माण कंदुमि। आज़ादारो मौला चए थो भेण भले कर। बीबी चए थी बाबा ओ मुंहिंजा मज़लूम बाबा जॾहिं पाण वसंदा हुआसीं मदीने बाबा जॾहिं तूं सफ़र तां थकल ईंदो हुए ऐं मूंखे चवंदो सकीना हिकिड़ो वारी मुंहिंजे सीने ते आ त मुंहिंजो थक
लही वने अज़ादारो इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम जा ये जुमला जने बीबी याद कराया न इमाम हुसैन अलैहिस्सलाम बे रुनो साईं सकीना चवे थी बाबा बोडिस मां बे सफरन जी थकल आया बाबा हिकड़ो वारी सकीना जे सीने ते आ त सकीना जो थक लही वने अज़ादारो बीबिन के वसियत कई साईं सकीना चवे थी बीबियो अगर मुझे तरफ खां का तकलीफ आई हुजे तो यतीम समझी माफ़ कजो अज़ादारा ने मज़लूम करबला यतीम जो नालो आयो न जने इमाम सज्जाद अलैहिस्सलातु वस्सलाम रज रुनो ऐं चए थी बीबी फिज़ा के अम्मा फिज़ा मुझे करीब आ तोखे का पारत करणी आ अकेलाई में रिवायत जो ज़िम्मेवार अज़ादारा ने मज़लूम करबला जने पारत जो नालो आयो न बीबी फिज़ा सलामुल्लाहि अलैहा ऐं साईं सकीना सलामुल्लाहि अलैहा कन में का अहिड़ी गाल कई जो फिज़ा ज़मीन ते झणी पई अज़ादारो इमाम सज्जाद पुछा तो करे अम्मा मुझी भेण तोखे छा चयो भेण छा चयो जो नालो आयो न अज़ादारो बीबी फिज़ा चए थी सज्जाद बचड़ा न तूरो न मुखे रो अम्मा भेण छा चयो अज़ादारो मौला सज्जाद अलैहिस्सलाम जो पुछो अम्मा भेण छा चयो चए थी त बचड़ा सज्जाद तुंहिंजी भेण चए थी अम्मा जॾहिं मां मरी वञा मुंहिंजो चोलो न लोहिजा अम्मा बाबा जे कातिल ताज़िया न हया आहिनि अज़ादारो हिननि ज़ालिमनि हिन क़ुरान खे एतिरा लकुण हया जो क़ुरान जो ख़िलाफ़ जिस्म सां मिली वियो अज़ादारो पहिरियों जनाज़ो आ जो सज्जाद इमाम जा बि हथ ॿधल जनाज़े जा बि हथ ॿधल काइनात में अहिड़ो को जनाज़ो नाहे अज़ादारा ने मज़लूम करबला सज्जाद इमाम पुछंदो थो वते ओ मुसलमानो ॿुधायो ग़रीब काथे मुसलमानों ॿुधायो मदीने जा परदेसी सैयद आहियूं असांजो परदेस ते कज़ियो थी वियो अज़ादारा ने मज़लूम करबला सज्जाद इमाम दफ़नायो भेण खे